वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। जिवें वाकई हाँ सची गाना देखो बाजार यानी कंचन हरकत देते रही आयो तो वो तो दिसी जाए उन्हें जो अंजाम डाठो खराब निकरंदो, डाठो खराब निकरंदो। तॾहिं त चवां थो चाचा, तॾहिं चवां थो त बिजार ख़ान जी हर हरकत खां मां वाक़ुफ़ आहियां, हुन जे हर कम ते मुंहिंजी नज़र आहे। मां तोखे चाचा हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि सिधी, नांग बि मरी वेंदो ऐं लठ बि बची वेंदी। पहिरीं त मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए त तूं आहीं केरु जेको वेठो थो तूं रुॻो बिचार जो आखाणी ॿुधाई उन जे ख़िलाफ़ भड़काई। बाबा पंहिंजो तारीफ़ त कराए न। ईअं ई सम्झ चाचा, ईअं ई सम्झ त मां बि बिजार ख़ान जो अंदरूनी दुश्मन आहियां, पर हक़ीक़त में अमन पसंद माण्हू आहियां। त पोइ हे खून ख़राबे वारियूं ॻाल्हियूं मूंसां छो थो करे? केरु न चाहींदो त माण्हू पंहिंजे अमुन सां ज़िंदगी गुज़ारे। बस गैरत ते थींदड़ खून जो हिसाब सदाईं लोलियो वेंदो आहे। चाचा इंसान खे पंहिंजी ज़िंदगी उसूलनि ते गुज़ारणु घुरिजे। पर चाचा मूंखे नथो लॻे त तूं पंहिंजो को पलांद वठी सघंदे। कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ। मां जेके पलांद वठंदो आहियां न उहे पलांद ॻाए वॼाए वठंदो आहियां। मूंखे कंहिंजे मदद जी ज़रूरत बि नाहे पवंदी। हाणे तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसजांइ त कीअं थो मां बंभोर खे बाहियूं ॾियां। तॾहिं त चवां थो चाचा, अकुल ऐं ताक़त खां कमु वठ। ज़ीनत, तो मूंखे चयो न त साइथ जो तावीज़ कराइण सां कंहिं न कंहिं छोकिरी सां प्यार थी वेंदई। हा हा, मूं चयो तावीज़ अहिड़ो कमु कंदा आहिनि न जो संगदिल खां संगदिल महबूब बि कदमनि में अची ठा करे किरंदो आहे। वाह वाह, भला इहो ॿुधा इहो तावीज़ मिलंदो कहिड़े दुकान तां? अड़े चिबरा, तावीज़ को दुकाननि तां थोरी मिलंदा आहिनि, हुनजे लाइ तोखे के पीर फ़कीर खे ॻोल्हणो पवंदो। इहे बि त दुकान खोलियो वेठा आहिनि न। 20 रुपए वारी तावीज़ गाॾी 20 लखनि ताईं तावीज़ अथनि। लाज़मी इहा ॻाल्हि सोचण जी आहे त 20 लखनि वारो जेको तावीज़ हूंदो उहो कमु त कंदो न। तुंहिंजी जेकी मां आहे न, इहो तावीज़नि ऐं धागनि जे मामले में वॾी महारत थी रखे। अधु घोट खे त तावीज़ हणी हणी हाल ई विञाया अथसि। हुनखे चओ त को तोखे पनो लिखाराए ॾे। ज़ीनत, ईअं तौर पी मुंहिंजो नकली बाबो उपतियूं सुपतियूं तस्बियूं फेरे माण्हू जा जिन कढंदो आहे। रुगो मुंहिंजी मां इन कमनि में महारत नथी रखे, पिणे बि वॾो इहो होशियार अथई थोरो। मुंहिंजो वीचारो पीउ सिर्फ़ शफ़ाऊं लिखंदो आहे, बाक़ी तुंहिंजे कम वारो तावीज़ न तुंहिंजी मां फापू ई लिखाए थी सघे। ज़ीनत, हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, अम्मा मां मूंखे का उमेद न आहे। जे तूं चई थी मां कोशिशि कयां थो। चवीं त मां सोडे खे मिंथ कयां तोखे के भूपे ॾे वठी हले। अच्छा, त तोखे बि सोडे तावीज़ हणी पंहिंजो कयो आहे। न त सोडे में आहे छा जो हुनजे पोयां छोकिरियूं थियूं बननि। इन जो मक़सद खान बहादुर दुश्मन जो यार आहे। चलो ख़ैर आहे, इन सां बि मुंहुं ॾेई वठंदासीं। सोडा मां त वियो रुगो खान बहादुर जी मयार लाइ त सुभाणे ईअं न चवे त सालियो मूं वटि हली न आयो, अचे हा त दाद कयां सां। मयारी न थिया इन करे वियो हुअमांसि। खान बहादुर जे अख में सूअर जो वार लही आयो आहे। हुन मूं हाणे कंहिंखे बि चङाई कोन मिलंदी। सोडा पाण बि त रुगो ॻाल्हियूं कयूं था। छा ते शाह मुराद वारनि जी का अमली मदद त करे सघियासीं को? मां त यार उन राति बि हुम जांच कया, जे राति हू गुम थिया। ज़ीनत त थोरो टाइम मां वेझी वियुसि। जॾहिं जो वापसि वियुमि त चाचे शाह मुराद वारा हुया ई न। अलाए पाण काॾे निकिरी विया, अलाए कंहिंजे हथां खंभिजी विया, का ख़बर नथी पए। बसि इहो अलाह ई थो ॼाणे।
सोढा EMI जा मसला ही ॾाढा ख़राबु हूंदा आहिनि। उन राति जेकॾहिं तूं न वञी आहे त छा इहो मोमण बचे हा थिए हा कुझु? अरे यार साल छोकिरे जो चक्कर काटे ॾिस त का ख़बर पवई असु केॾो सुकून आहे। यार सुन, औरत जे करे मर्द जी ज़िंदगी में न हुजे न त हुस्न जी तामीर ई न आहे रहंदी। अल्लाह, सफ़ाई आहे छा? सदा इश्क चढ़ियल आहे तुंहिंजे गाटे ते। हाणे अलाए कॾहिं तो वञे कंद। सच तो चवाए साल, सच तो चवाए। कॾहिं कॾहिं मां सोचींदो आहियां जेकर के इंसान जी ज़िंदगी में प्यार न आहे त उहो इंसान जीअंदो कीअं आहे, साह कीअं खणंदो आहे, हलंदो कीअं आहे, ऐं ॿियो त वरी सुम्हंदो कीअं आहे। तूं वहीं अदा कम खां वहीं सही चयो अथव। आशिक़ मजबूर आहे भले केॾो बि कंधार। यार साल, कुझु ॾींहंनि में तूं बि सोगो थियण वारो आहीं ऐं डॉक्टर न चाची शहज़ादीअ खे जवाबु ॾेई छॾियो आहे ऐं हुनजी ख़्वाहिश आहे त मूं महिल थी ऐं तुंहिंजी कुझु ॾींहंनि में शादी कराए छॾिजे। सही तो ॻाल्हि करी, नंढो कर न पैसो न शादीअ जे लेको तंजम। आदि बानू घर में वेठी आहे, उन्ही खे बि ॾाज ॾावण ॾियणा आहिनि। अञा त तइ बि न आहे कयो त आदि जी शादी कराइजे कंहिंसां। अरे यार साल, बादशाह माण्हू आहे, हेॾो मसाद तव्हांजो बहादुर घर में वेठो आहे, अदी बानो जी तव्हां हुन सां शादी कराए छॾियो। घर जी ॻाल्हि बाबा घर में ई रहिजी वञे त बहितर आहे। बाबा गुंको सवेर खां वठी ग़ाइब आहे। घर खां एतिरो वक़्तु ॿाहिरि रहंदो त कोन्हे। शहर मोकिलियोमांसि बाबा, वञी दवाऊं वठी आ। ख़बर न आहे अञा ताईं वापसि अलाए छो कोन मोटियो आहे। मूंखे ॿुधायो आहे मां हुन सां गॾु वञा हा, अकेलो वीचारे खे तव्हां छो छॾियो? बाबा मां साथ सही थो चवे, ॾिसी थो त हर पासे दुश्मननि जो घेरो आहे। अदा खे ईअं अकेलो न छॾियो आहे तव्हां। बाबा उन वक़्तु सारंग घर में कोन हो। मुंहिंजो मिड़ई ख़ैर आहे, भला शहर एॾो परे त कोन्हे न, अधु मुने कलाक में वापसि मोटी ईंदो। अला मालिका, मां वञांसि थो, ॾिसांसि थो के होटल ते वेठो हूंदो, होटल जो शौक़ीन आहे, या ॻोठ वारे ॿार गिरोन ते छोकिरनि सां क्रिकेट में लॻी वियो हूंदो। बाबा लासे ख़ैर किरत कंदो, ख़ैर सां गुंको मोटी ईंदो। तव्हां हरू भरू परेशान न थियो। हा ॾिसीस बाबा, ॾिसीस वारो कर। चाचे समद जे दुकान ते बि वञा मां साथ, उतां बि पुछा गुछा कजां। हुनजो दोस्त आहे, मतां हुनजे दुकान ते वेही रहियो हुजे ॻाल्हियुनि में। ठीकु आहे मां साथ चाचे समन जे दुकान ते बि वञा थो, उते बि ॾिसांसि थो, मतां उते हुजे। बाबा चाचो धणी बख़्श सवेर आयो हो, घर में न तूं हुए न अदा साले हो। चए पियो त हुनजी घरवारी जी तबियत ॾाढी ख़राब आहे, सो धीअ जी ख़ुशी ॾिसण जे लाइ बेताब आहे। बाबा अदा साले जीअं ई घर अचे न, तूं ई अदा साले वेही पाण में मशवरो करे वठो त जीअं हुनखे निकाह जो ॾींहुं ॾेई सघूं। चाचो धणी बख़्श चए पियो त चाची शहज़ादी वटि वक़्तु तमामु घटि आहे, सो इहो सुभाणे ते न छॾिजो, देरि न कयो बसि। हाँ सारंग, ॾे अलवाल काॾे निकितो हुई? देखा पर मासा गुलाम रसूल किथे आहे? मासा त के पे थो ॻोल्हियां, सवेर जो वियो आहे शहर दवा वठण, अञा मोटियो ई कोन्हे। मोटियो ई न आहे? अरे बाबा गुलाम रसूल तो शहर में एतिरी देरि रहंदो ई न आहे। अरे हाँ बाबा, त हिन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे? कहिड़ा जंग में शींहं हिकु कुता ॿिला रहनि था जो हुनखे मारे छॾींदा। हलो त हली हुनखे ॻोल्हियूं था। अरे बाबा अकुल कर, हिन दौर में सभ खां वधीक ख़तरनाक ऐं खूनख्वार जानवर इंसान आहे। अॼु जे दौर में जानवर खां को डिॼे थो जेतिरो इंसाननि खां तो माण्हू डिॼे। मासा त ॻाल्हियुनि में वक़्तु न विञायो, हली तूं हुनखे ॻोल्हियूं, उहो आहे किथे? सभु परेशान लॻा पिया आहिनि, घर वारा बि। चांडो की धीअ, तुंहिंजे बाबा चयो आहे त पाण में वेही दिमाग़ वेड़ायो।
पोइ ई कुझु मसइले जो हल निकिरंदो। बाबा बिल्कुलु सही पियो चए ऐं मूं दिमाग़ विड़ाए हल कढी वरितो आहे। अलाए कहिड़ो हल कढियो अथई? अम्मी असां हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदड़ दिलि जा साफ़ हुजण करे जज़्बाती हूंदा आहियूं, इन करे दिमाग़ बदिरां दिलि सां सोचियूं था। ही दुनिया लुमड़नि जी आहे। तव्हां ॾिठो न आहे त शींहं हर हंधि पिंजरनि में बंदि हूंदा आहिनि। मां सम्झियमि न। मुंहिंजो मतिलबु आहे त दुनिया में बहादुरनि लाइ क़ैद ऐं बंदि जूं ऊंधाइयूं हूंदियूं आहिनि। चालाक ऐं हिरफती लूमड़ जंग जा बादशाह थी वेंदा आहिनि। तूं सही चवंदी हूंदी धीअ, मुंहिंजो दिमाग़ त अॼुकल्ह कम ई नथो करे। ख़ैर, तुंहिंजो बाबा तोखे सॾे पियो। आउं अचां थी अम्मी ऐं तव्हांखे ॿुधायां थी त छा करिणो आहे ऐं छा थींदो। ही दुनिया मकारनि जी आहे त मां बि इन में भाग आज़माए ॾिसंदसि। चङो, जल्दी अचिजे। हाँ, साईं, कहिड़ियुनि सोचनि में गुम आहियो? चांहि पीओ, ठरी वेंदी। मेल सां हथे खाली माण्हू केॾो पुछड़ो थींदो आहे। को लठ, धुको, बंदूक, हथियार, पिस्टल इंसान जे लाइ केॾो न ज़रूरी हूंदो आहे। हथे खाली पाण छा था करे सघूं? हथियारनि जूं त घर में कोठियूं भरियूं पयूं हुयूं, पर अलाह जो हुकुम न हुयो त पोइ छा करे सघिजे थो। हा, तूं ठीक थी चई। क़िस्मत जे न साथ छॾे वेंदी आहे त उठ ते चढ़ियल माण्हू खे कुतो झक पाए वेंदो आहे। बाबा साईं, तव्हां सॼी ज़िंदगी शींहनि वांगुरु गुज़ारी, छेड़ा कया ऐं दुश्मननि मथां बरतरी हासिल कई। उन विच में ज़मानो केॾो तब्दील थी चुको आहे, तव्हां हुन तरफ़ ध्यानु न ॾिनो, बसि पंहिंजे ख़ानदानी उसूलनि जी पाबंदी जारी रखी। त छा मूं इहो ग़लति कयो? तूं चवण छा थी चईं थी? बाबा साईं, ज़माने जी रफ़्तार सां गॾु न हलंदड़ माण्हू पुठिते रहिजी वेंदा आहिनि। चांडोकी, तूं गुज़ारत ॾियण बदिरां सही ॻाल्हि छो नथी करे? त तुंहिंजे मन में छा आहे? अम्मी, मां चाहियां थी त असीं लोह खे लोह सां कटियूं, जहिड़नि खे तेड़ा थी ॾेखारियूं। त पोइ असां बि उन्हनि जहिड़ा थी वञूं त पोइ दुश्मन ऐं असांजे विच में फ़र्क़ु कहिड़ो रहिजी वेंदो? अम्मी, यार मसलो फ़र्क़ु जो न पर सर्वाइवल जो आहे। फ़र्क़ु जो ताईन करे सघंदासीं। ज़िंदा ई न रहंदासीं त इहो केरु तय कंदो त असीं हीरो ऐं दुनिया ज़ीरो हुई। भला तूं छा सोचियो आहे? मूंखे ॿुधा, इरादो छा आहे तुंहिंजो? सर्वाइव जे लाइ भला असांखे कहिड़ी कड़ी गोरी खणणी पवंदी? असां भला तुंहिंजे पुठियां हली था ॾिसूं। शमशू, शेनवीर हिन वक़्तु सुतो पियो आहे। तूं कीअं थी ॼाणे सघी त हू सालिम ऐं ज़हीन छोकिरो आहे? जीअं शेनवीर हिन हवेली में दाख़िल थियो आहे न, शमशू, मां हुन ते कड़ी नज़र रखी आहे। रुखसार, मूंखे त लॻे थो त हू ॿार हुजण जो नाटक थो करे, छो त मां अदाकारी में हुनजो पीउ आहियां। यस, ऐं शमशू इहो कमु मां अहिड़े तरीक़े राज़दारी सां कयो आहे जो मुंहिंजे पाछूले खे बि ख़बर कान पवंदी। हा, त पोइ तूं अहिड़ो छा ॾिठो जो तूं पंहिंजे पाण खे शातिर, चालाक ऐं होशियार पई सम्झे? शमशू, जीअं मूं हुन ते नज़र रखी आहे न, अहिड़े ई तरीक़े सां घर जा भाती बि हुन जे अख में आहिनि। हू हुननि खे साम्हूं ॾिसी करे तॾहिं शमशू हू ॿारनि हरकतूं थो करे। अरे बाबा, मां त सिर्फ़ु इहो पियो पुछां त हुन में तो अहिड़ो होश ऐं अकुल वारो कहिड़ो गुण ॾिठो जो तूं एतिरो पई ॻाल्हाईं?
हेलो यार मां हाणे तंग थी चुको आहियां। आखिर केसी ताईं इहो ड्रामो बरक़रार रखणो पवंदो। हाणे बेज़ार थी वियो आहियां। ला ॾे सलाह। वेरी गुड, बेहतरीन यार। तो पूरी तहकीक करे बल्कि इहो कम ई आसान करे छॾियो आहे। बस हाणे तूं मूंखे इहो कमु करे ॾे। शमी साहब, तव्हां हेॾे सुठे लहजे में ॻाल्हायो पिया, हिते जेको ॾिसी वठे त वॾो मसइलो थी पवंदई। सबीर तूं को बि फिक्र न कर, मां इन्हनि सभिनीनि जे चहिरे खां वाक़िफ़ आहियां चङी तरह। उहो त आहे, पर खे तूं छॾ। तूं वञी इहा ख़बर चार वटि त हिन हवेली में हिन चरे जे लाइ कुझु पको वको आहे या न। ॾाढी बुख लॻी आहे यार। घणेई कुझु बको आहे, घणी बुख। चरियो किथे बाबा, तूं त वॾो सियाणो हुई, तूं त ॿियनि खे चरियो करण वारो हुई। हू अकेला में सही ऐं नॉर्मल हालतुनि में हूंदो आहे। ऐं मां पाण शमशो, मां पाण हुनजो इहो रूप ॾिठो आहे। मां पाण हुनजो इहो रूप ॾिसी करे इलाही परेशान थी वई आहियां। सोना खोल सोना। समय अचो। सारे का संभाले सारे का। खड़ीस हलो छोटा अच। बाबू मूंखे 100% पक्का आंटी रुखसार खे मुंहिंजे मथां शक थी वियो आहे। हाणे कुझु बि करे आंटी रुखसार खे पाण सां गॾु मिलाइणो ई पवंदो। ताकी आंटी रुखसार खे ख़तमु करण वारी ॻाल्हि ते सोचणो न पए। हाणे पाण खे कुझु न कुझु इन बाबति करिणो ई पवंदो। शमी साईं, जेकॾहिं तव्हां रुखसार आंटी खे रस्ते तां हटायो न, त पोइ तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाबु न थी सघंदो। मूंखे ख़बर आहे साबू, मूंखे सभु ख़बर आहे, पर मां आंटी रुखसार ते एतबार कयां त कीअं कयां। शमी साईं, तव्हांखे हिन ॻोठ में कंहिं हिक ते एतबार करिणो पवंदो। ठीकु आहे साबू, इन मामले ते बि सोचूं था। शहरोज़ खान, मां तुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि नोट कई आहे। जेल वञण खां पोइ तोमें सब्र काफ़ी अची वियो आहे। माना तूं मूं ते चिथर थी करी, इहे न? बिल्कुल भी ना, इहा त हक़ीक़त आहे। तुंहिंजी चाल ढाल में इलाही तब्दीली अची वई आहे। पहिरियां जगह तोमें जज़्बात ऐं तकड़ हुई न, हाणे उहा कोन्हे का। अॼु मुंहिंजी वाखाण थी करी, अला ख़ैर करे। सम्झ में नथो अचे त कहिड़ी चाल वरी खेॾंदी। शहरोज़ खान, तोखे ख़बर आहे मां हाणे पंहिंजी दिलि साफ़ करे छॾी आहे। जेकॾहिं तोखे यकीन न आहे, तूं भले मूंखां कसम वठ, पर मुंहिंजी दिलि में हाणे का बि ॿियाई कान्हे का। जेकर तूं सच चई रही आहीं न, इहा त तुंहिंजी मूं ते वॾी वॾी महिरबानी। मां राति शमीर सां ॻाल्हि करे छॾी आहे। असां तुंहिंजी शादी जी तयारियूं कयूं पिया। पोइ हिते एॾो ख़ुशि पियो थिए जो झुमर पियो हणे। मां त चवां थो त हुन मासूम खे शादी जो कूड़ो आसरो ॾियण मां कहिड़ो फ़ाइदो। चांडो की त ॻोल्हण सां बि कान थी मिली। जेकॾहिं तुंहिंजो बाबा पंहिंजी थी अचे न, त चांडोकीअ खे किथां बि ॻोल्हे करे हिते ई आणींदो। अदा मुंहिंजे न रांदि की सेल ख़तम थी आहे न। मुंहिंजो रांदि कोन चूचू पापा कोन पियो करे न, मूंखे न नवां सेल आणे ॾियो। बाबा जॾहिं मां शहर वेंदुसि न, त तुंहिंजे लाइ सेल वठी ईंदुसि। पोइ तूं पंहिंजे रांदीके में विझ जांइ। वे हली तूं वे।
ना दा मूंखे तूं सेल आणे ॾे न मां पोइ वेहंदमि ईअं न। अरे बाबा वे तोसां वाइदो आहे शहर वयमि त सेल वठी ईंदुमि पोइ तो वारो रांदीको पाणे चूं चूं ऐं पां पां कंदो। अदा पोइ न हिकिड़ी न गुॾी बि वठी अचिजो हा। अरे बाबा शामीर छोकिरा गुॾियुनि सां नाहिनि खेॾंदा इहा तोखे ख़बर न आहे छा? ख़बर आहे उहा ख़बर आहे पर मां न उहा गुॾी न पंहिंजी ज़ाल लाइ थो घुरायां न। आंटी खां पुछो चाचा चयो मुंहिंजी शादी कराईंदो। वाह अजी हा न। हा हा ओए होते बसि हाणे इहा ॻाल्हि हिन चरबट जे ज़हन में पहुची वई हाणे त असांजो जीअण बि हराम करे छॾींदो। अरे तूं मूंखे गालियूं थो ॾी तूं गाली तूं किनो आहियां तूं किनो आहियो किनो आहियां। सफ़ा ॿारनि नंढनि जेतिरो ज़हन अथसि। जेकॾहिं चांड्रो की जी हिन सां शादी थी वई न त सॼी ज़िंदगी पई लोड़ींदी। उसाना उसाना बेटा उसाना बाबा से तू न कर बेटा यार पाछा मारो तू छा गल साले मुझे चौन वक्त किथे वे हुदा सलाह था क्यों यार मां तो सा गॾु आहियां पर घटि में घटि को प्लान छोड़ियो ये जहिड़ो सुठो कम न आहे छोड़ा यार हेॾे मां हथ तो ॿधाए सिधा के छॾ यार सर सिधा के सोडा लोक जे लंताणे खां मौत बचारा मुर्सन जे लाइ महीनो मौत हूंदो आहे मरण या मारण इहो सभु नसीब थिया अॼु मरबो या मारबो साले मां तो सा गॾु आहियां मरंदासीं कोन इंशाल्लाह हिनखे मारींदासीं सज़ा ॾींदासीं न सालमन खे सालिया 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 ज़ालमन केॾो ज़ुल्म कयो आहे कहिड़ी हालत करे छॾी आहे मुंहिंजे भाउ जी। हाणे साईं हो साले ख़ान घरों बंदूक खणी हुन शहरोज़ खे मारण जे लाइ हुनजे पोयां वियो। अरे बाबा तूं हिते वेठो छा थो पियो करी वञ न छोरे जे पुठियां हाणे को नुक़सान न करे विझे वञ उठ। चाचा सोढो मासा जे पोयों वियो आहे तूं फिक्र न कर ऐं मासा तूं मुंहिंजे चवण कोन वठंदो। बाबा उन ॾींहं न जॾहिं अदा गुलाम रसूल शहरोज़ ख़ान सां विड़ी आयो हो त मुंहिंजी दिलि दहलजी वई हुई ऐं ओड़ी महिल ई मूंखे अंदाज़ो थी वियो हो त वॾी खून रहसी थींदी। उहो ई थियो न। जेकॾहिं हाणे मासा त उबराई कई त ज़िलज़िलो अची वेंदो। बाबा तूं वञ महिरबानी करे तूं वञ भले मुंहिंजे वॾनि ते थोरो कर हुनजे पोयां वञ बताओ सौदे जी ॻाल्हि न मञे अहिड़ी को चोरो नुक़सान न करे विझे महिरबानी करे हल वञ उठ उठ। भॼ मासा त भॼ तूं वञ अदा जी कोया। ठीकु आहे मसाद ठीकु आहे चाचा सही हल हल। बाबा ही सभु न तुंहिंजी बदशई शाबाशीअ जो नतीजो आहे जेको असां लोड़ियूं पिया। गुंगो न जॾहिं शहरोज़ ख़ान सां विड़ी आयो हो त तो यदा साले हिनखे बाबो ॾियण बदिरां हिनजी पुठ भाराई कई हुई। बाबा मुंहिंजी राणी मुंहिंजी ॾाही थी माण्हू डिॼंदो रहंदो लिकी लिकी माण्हू साहु खणंदो न त उहा ज़िंदगी न चइबी उहा ज़िंदगी गिदड़ जे ज़िंदगीअ जे मिसल हुनखे चइबो। हा त पोइ अदा साले जे पोयां छो माण्हू मोकिलिया अथव छॾसि त वञी शहरोज़ ख़ान जी सिसी लाइ अचे। सालिया सालिया चलो उठ का कम वठ कजी ॻाल्हि खे सम्झण जी कोशिशि कर। सोडा होश का कम उठा उठा होश का कम को ॾिठो छो हा न ॾिठी त गुलाम रसूल जी कहिड़ी हालत करे विया आहिनि। अरे उनखे त मारे विया आहिनि मारे छा मारे चुका ऐं जेके मारे चुका आहिनि तन खे मारणो असां ते बि फर्ज़ आहे मुड़सनि ते पलाद पार हूंदा आहिनि पार चुड़िजे थी ॻाल्हि सम्झ में। ओ मुंहिंजा भाउ जज़्बात में अची किथे पंहिंजे पाण खे पिंजोर में न फसाए मुसीबत में अची वेंदे। अंदाज़ो थी को सोटा अति को अंदाज़ो तो मुझे अंदर में केॾा मच था ॿरनि दिलि त चए थी सॼे जग जहान खे साड़े भस्म करे छॾिया। मुंहिंजा भाउ मूंखे ख़बर आहे तुंहिंजी हिन टाइम कहिड़ी क्या पियो थिए मां बिल्कुलु सम्झां थो। सुधा मां कसम खणी चुको आहियां त शहज़ोर खे मारींदुसि या मरंदुसि पर ईअं ख़ाली न मोटंदुसि।
सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।